नज़रेट आवाज़ न्यूज़ में भलीकार अवाया बिशारत सुगरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। बिजली ऐं पेट्रोल महांगा थींदा हुकूमत IMF जूं शर्तूं मंज़ूर करे वरितियूं। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो चोथों दौरु मुकमिल। पाकिस्तान खे ॿाहिरि $2 इज़ाफ़े मिलण ऐं 9 महीननि खां 1 साल ताईं कर्ज़नि में छूट ॾियण जो इम्कान। टेक्निकी सतह ते ॻाल्हियूं ईंदड़ अंगारे ते शुरू थींदियूं। IMF जो वफ़द मई में पाकिस्तान जो दौरो कंदो। आलमी इदारे पारां कर्ज़ जी नई किस्त ॾियण लाइ सब्सिडीज़ ख़तमु करण जो मुतालबो। हुकूमत पारां फ्यूल तेल ऐं बिजली ते ॾिनल सब्सिडी वापसि वरिती वेंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल पेट्रोल ऐं बिजली महांगी थियण जो इशारो ॾींदे चयो आहे त इमरान सरकार IMF सां जेके मुआहिदा कया उन्हनि ते अमल करणो पवंदो। ॾुखिया फ़ैसिला करणु ज़रूरी आहिनि। गुरबत जे ख़ात्मे लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वधाया वेंदा। वाशिंगटन में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिफ्ता इस्माइल चयो त स्टेट बैंक खे ख़ुदि मुख़्तियारी मिली चुकी आहे। हिन साल IMF जो टारगेट बरक़रार रखणु ऐं ईंदड़ साल वधाइणो आहे। हिन साल टैक्स नेट न वधाई वेंदी। मौजूदा काबीना कीअं ठही समूरी अंदर जी कहाणी जी ख़बर आहे। पाकिस्तान जो अवाम इम्पोर्टेड हुकूमत खे रद्द करे चुको आहे। आर्टिकल 25A तहत समूरा बाग़ी मेंबर नाहिल थींदा। गुड़े पड़े वज़ीर शाह महमूद कुरैशी जो मुल्तान में कारकुननि खे ख़िताब। चवे थो इलेक्शन कमीशन खे तकड़ रुगो PTI ख़िलाफ़ केस ॿुधी रहियो आहे। बेनज़ीर जो फ़र्ज़ंद पंजाब में 10 सीटुनि लाइ लंदन में वञी नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ातूं पियो करे। सिंध समेत सॼे मुल्क में बिजली जी बदतरीन लोडशेडिंग जो सिलसिलो जारी। सहरी ऐं इफ़्तारी दौरान बिजली गायब। रोज़ेदार परेशान। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ लोडशेडिंग में इज़ाफ़े ते कावड़ जो इज़हार कंदे मई महीने ताईं लोडशेडिंग में नुमाया घटिताई जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज़ शरीफ़ हंगामी बुनियादनि ते क़दम खणण जी हिदायत कंदे चयो आहे त आवाम खे जेसीं ताईं इन अज़ाब मां छुटकारो न मिले तेसीं ताईं न हू सुकून सां वेहंदो ऐं न ई ॿियनि खे सुकून सां वेहणु ॾींदो। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चीफ इलेक्शन कमिश्नर मथां लॻायल इल्ज़ामनि जी मज़म्मत कंदे चयो आहे त PTI पैडी फंडिंग केस में फासी चुकी आहे। इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचण जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। इलेक्शन कमीशन नालो एहतिजाज बाबति PTI अॻवान फवाद चौधरी जे बयान ते रदअमल ॾींदे शर्जील मेमण चयो त PTI पैडी फंडिंग केस में पंहिंजे ख़िलाफ़ इम्कानी फ़ैसिले ते वाइड़ी थी वई आहे। असां पाक फ़ौज अदलिया इलेक्शन कमीशन ऐं समूरनि इदारनि सां गॾु आहियूं। तहरीक इंसाफ़ जा अॻवान इदारनि ख़िलाफ़ ज़हर उगाचण खां पासो कनि। फरीदाबाद वेझो ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि लॻण सबबि सड़ी ज़ख़्मी थियल ॿार दम ॾेई छॾियो। फौतुनि जो गुॾाए थी वियो। सड़ी ज़ख़्मी थियल ॿार हसन कराची जे अस्पताल में दम ॾिनो। संदसि भाउ ऐं भेण बाहि वाक़िए में मौक़े ते ई फोती विया हुआ। ऐं मटियारी में क़ौमी शाहराह ते पेशावर खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं ट्रालर में टक्कर। 12 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल पहुचायो।